ऐं ॿिए पासे अव्हांखे अपडेट कंदा हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोहीड़े जो राज बरक़रार आहे। माण्हुनि खे सफ़र करण में ॾुखियायूं पेश अचण लॻियूं आहिनि। घोटकी, लाड़काणे, मेहर, पडीदन, बांधी, गुपचाणी, मोरो में कोहीड़ो बरक़रार आहे। कंडियारो, नसीराबाद, कंदकोट, कंबर शहदादकोट ऐं जैकबाबाद समेत ॿियनि शहरनि में कोहीड़े सबबि रोडनि तां ट्रैफ़िक मामूल खां घटि आहे। मोटरवे पुलिस पारां सफ़र दौरान फोक लाइट्स इस्तेमाल करण जी हिदायत कई वई आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोहीड़े जो राज बरक़रार आहे। माण्हुनि खे सफ़र करण में ॾुखियायूं पेश अचण लॻियूं आहिनि। घोटकी, लाड़काणे, मेहर, पडीदन, बांधी, गुपचाणी ऐं ॿियनि शहरनि में हिन वक़्तु कोहीड़े जो राज बरक़रार आहे। इन हवाले से राब्तो कयो आहे मेहर में आवाज़ टीवी जे रिपोर्टर मंजूर महसर सां। जी मंजूर, कहिड़ा अपडेट्स आहिनि? मेहर में मेहर उन जे आसपास इलाइक़नि में सख़्तु धुंध ऐं कोहीर रहियो, जंहिं सबबु इलाइक़नि में जेको तमामु घणो कोहीर सबबु जेको रोड हुया उन्हनि ते नज़र जी हद घटिजी वई, जंहिं सबबु रोडनि ते मुख़्तलिफ़ हादसा पिणु पेश आया आहिनि। मेहर ऐं उन जे आसपास में माहौल में सख़्तु धुंध ऐं कोहीर वारी सूरत हाल आहे, जेका हिन वक़्तु कुझु घटिजी रही आहे, जॾहिं त कोहीर ऐं धुंध जे करे मुख़्तलिफ़ रोडनि ते हादसा पिणु पेश अची विया आहिनि, जंहिंमें केतिरनि हंधनि ते ट्रकुनि, वैगन ऐं मोटरसाइकिलनि जा पिणु हादसा पेश आया आहिनि, जंहिंमें 15 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी चुका आहिनि। जी ठीकु है, वॾी महिरबानी अव्हां जी अपडेट करण लाइ। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कोहीड़े सबबि नज़र जी हद बि घटिजी वई आहे। कोहीड़े सबबि मुख़्तलिफ़ शहरनि में मुख़्तलिफ़ हादसा बि पेश आया आहिनि। कंडियारो, नसीराबाद, कंदकोट, कंबर शहदादकोट ऐं जैकबाबाद समेत ॿियनि शहरनि में कोहीड़े सबबि रोडनि तां ट्रैफ़िक मामूल खां घटि थी वई आहे। मोटरवे पुलिस पारां सफ़र दौरान फोग लाइट्स इस्तेमाल करण जी हिदायत कई वई आहे। अहम ख़बर आहे, अव्हांखे अपडेट कंदा हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोहीड़े जो राज बरक़रार आहे। माण्हुनि खे सफ़र करण में ॾुखियायूं पेश अचण लॻियूं आहिनि। इन हवाले से राब्तो कयो आहे पडीदन में आवाज़ टीवी जे रिपोर्टर वकार राजपुर सां। जी वकार, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी, पडीदन स्टेशन ऐं आसपास जे इलाइक़नि में सुबुह साण धुंध ऐं कोहीर वधी वियो आहे, जंहिंजे करे ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। शहरनि खे निकिरण में सख़्तु तकलीफ़ आहे। जी 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 ठीकु है, वॾी महिरबानी अव्हां जी अपडेट करण लाइ। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोहीड़े जो राज बरक़रार आहे। माण्हुनि खे सफ़र करण में ॾुखियायूं पेश अचण लॻियूं आहिनि। घोटकी, लाड़काणो, मेहर, पडीदन, बांधी, गुपचाणी, मोरो में धुंध बरक़रार आहे। कंडियारो, नसीराबाद, कंदकोट, कंबर शहदादकोट ऐं जैकबाबाद समेत ॿियनि शहरनि में कोहीड़े सबबि रोडनि तां ट्रैफ़िक मामूल खां घटि थी वई आहे। कोहीड़े सबबि नज़र जी हद बि घटिजी वई आहे, जॾहिं त हादसा पेश अची रहिया आहिनि। इन हवाले सां राब्तो कयो आहे बिरिया रोड में आवाज़ टीवी जे रिपोर्टर मजीद कीरियो सां। जी मजीद। जी बिल्कुलु, बिरिया रोड भरपासे में सुबुह 4 बजे खां कोहीड़ो तेज़ हुजण करे मुसाफ़िर गाॾियुनि तोड़े आम माण्हुनि खे सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी वियो आहे। सियारे जो पहिरियों कोहीड़ो थधि में इज़ाफ़े सबबु गरम कपिड़नि जे विकिरे में पिणु इज़ाफ़ो थी वियो आहे, जॾहिं त कोहीड़े सबबु माण्हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। जॾहिं त मोटर पुलिस ऐं मुसाफ़िरनि गाॾियुनि ऐं ड्राइवरनि हज़रात खे हिदायतूं कंदे जारी कयूं त गाॾियूं पंहिंजो एहतियात सां हलाइनि। ॿिए पासे कोहीड़े सबबु बिजली जो निज़ाम सुबुह खां पिणु बंदि पियल आहे। जी ठीकु है, वॾी महिरबानी अव्हां जी आगाह करण लाइ। अव्हांखे अपडेट करे रहिया आहियूं। अहम ख़बर आहे त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोहीड़े जो राज बरक़रार आहे। माण्हुनि खे सफ़र करण में ॾुखियायूं पेश अचण लॻियूं आहिनि। नज़र जी हद बि घटिजी वई आहे, जॾहिं त कोहीड़े सबबि रोड हादसा वधीक थियण लॻा आहिनि। कंडियारो, नसीराबाद, कंदकोट, कंबर शहदादकोट ऐं जैकबाबाद समेत ॿियनि शहरनि में कोहीड़े सबबि रोडनि तां ट्रैफ़िक मामूल खां घटिजी वई आहे। इन हवाले सां राब्तो कयो आहे कंडियारे में आवाज़ टीवी जे रिपोर्टर शबीर मलासां। जी शबीर। जी शबीर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो।
जी बिल्कुल, ये जो शहर जो पहिरियों जो जो कोयड़ो कंडियारो ऐं आसपास जे इलाइक़नि में जो कोयड़े सबब ख़ासि तौर ते ट्रैफिक जो निज़ाम जो धरम भरम थी वियो आहे ऐं कंडियारो क़ौमी शाहरा ते जेको आहे सो ट्रैफिक जे निज़ाम खे बहितर बनाइण लाइ हिते मोटरवे पुलिस पिणु जेको आहे सो मुतहरक थी वई आहे। उन सिलसिले में जेको आहे कंडियारो मोटरवे टूल प्लाज़ा ऐं गाइडेंस सेंटर वटि मोटरवे पुलिस जा ऑफिसर अब्दुल रशीद सहतो ऐं राशिद अली शाह जेको आहे सो अमले सां गॾु ट्रैफिक खे जेको आहे सो रोके उन्हनि खे जेको आहे सो कोयड़े मुतलिक़ एहतियाती तदाबीर अपनाइण जे लाइ हिदायत ॾेई रहिया आहिनि। उन सिलसिले में मोटरवे पुलिस जो चवणु आहे त जेको आहे सो मुसाफ़िर कोयड़े जे जेको आहे सो मौसम में गाॾियूं हलाइण में एहतियात कनि ऐं जेको आहे सफ़र खां पहिरियां मोटरवे पुलिस जे जेको आहे सो हेल्पलाइन ते राब्तो करे ऐं सूरत हाल मालूम करण खां पोइ जेको आहे सो घरनि खां निकिरनि ऐं जेको आहे सो रोड ते गाॾियूं हलाइनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अव्हांजी आगाह करण लाइ। नाज़रीन, तव्हांखे ख़बर ॾेई रहिया आहियूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में धुंध जे करे माण्हू ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। कंडियारो, नसीराबाद, कंदकोट, कंबर शहदादकोट ऐं जैकबाबाद समेत ॿियनि शहरनि में कोहिड़े सबबि रोडनि तां ट्रैफिक बि मामूल खां घटिजी वई आहे, जॾहिं त नज़र जी हद बि घटिजी वई आहे, जंहिं करे हादसा पेश अचण लॻा आहिनि। मोटरवे पुलिस पारां सफ़र दौरान फोक लाइट्स इस्तेमाल करण जो चयो वियो आहे। अवां ताईं इहा ख़बर पहुचाए रहिया आहियूं। मुख़्तलिफ़ शहरनि मां अव्हांखे अपडेट्स ॾेई रहिया आहियूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोहिड़े जो राज बरक़रार आहे। माण्हुनि खे सफ़र करण में ॾुखियायूं पेश अचण लॻियूं आहिनि। कंडियारो, नसीराबाद, कंदकोट, कंबर शहदादकोट ऐं जैकबाबाद समेत ॿियनि शहरनि में कोहिड़े सबबि रोडनि तां ट्रैफिक बि मामूल खां घटिजी वई आहे। इन हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं कंबर मां आवाज़ टीवी जे रिपोर्टर हाकिम ख़ासि कयली सां। जी हाकिम, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी हाकिम, कहिड़ा अपडेट्स आहिनि? ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सुबुह खां ई जेको आहे त तव्हां जो कोहीड़ो जेको आहे त उहो अची वियो आहे, जंहिं करे ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर गाॾियुनि खे जेके आहे तमामु तकलीफ़ सां मुंहुं ॾियणो थो पए। जीअं त लाड़काने खां कंबर जेके सरकारी मुलाज़िम जा प्राइवेट मुलाज़िम जेके बि आहिनि उन्हनि खे बि वॾी तकलीफ़ थी आहे ऐं शागिर्दनि खे बि तकलीफ़ थी वई आहे, जेके ॻोठनि खां जेके असांजे ट्यूशननि ते अचनि था या इन्हनि ते अचनि था या कारोबारी माण्हू जेके आहिनि उन्हनि खे बि इहा तमामु घणी तकलीफ़ थी आहे, जो अॻिते थोरी बि जेको आहे मुफ़ासिले ते जेके आहे उहा नज़र जेकी आहे त उहा न पई पए। जी ठीकु है, वॾी महिरबानी अव्हांजी आगाह करण लाइ।